बुकेरा शरीफ वेझो ॻोठाणनि जो सालनि खां ताला लॻियल गर्ल्स स्कूल न खुली सघियो। ॻोठाणनि जो एहतजाज। ख़बर मूजिबि बुकेरा शरीफ वेझो लाल फ़कीर बहिराणी जे रहवासियुनि जो सालनि खां बंदि पियल गर्ल्स स्कूल खोलाइण लाइ सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी कई वई। ॻोठाणनि एहसान बहिराणी, माजिद, तलत, हाजी दिलावर, गुल मोहम्मद बहिराणी समेत नंढड़नि ॿारनि ऐं न्याणियुनि जो निट हण उस में 1 कलाक ताईं एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि वधीक चयो आहे त असांजो गर्ल्स स्कूल सालनि खां बंदि पियल आहे। असांजा ॿारड़ा प्यादल ॾूराहनि इलाइक़नि में पढ़ण वञनि था ऐं स्कूल हूंदे बि दरबदर आहिनि। हुननि तालीम खाते जे वज़ीर DEO टंडोलहियार खां अपील कई आहे त असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल खोलियो वञे।